अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ का गॾाम आहियां संझा सैयद। नज़र ॾींदासीं इन वक़्तनि जी ख़ासि हेडलाइंस ते। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ का गॾाम आहियां संझा सैयद। हल्लासीं हेडलाइंस पे। मुल्क में कोरोना जा हाना जारी। कोरोना वायरस वधीक 54 मरीजन खां हयातियूं खसे वरितियूं। फौतनि जो अंग वधी 7,897 थी वियो। एनसीओसी मूजिबि गुज़िरियल 24 कलाक दौरान 3,89,311 थी वियो। 2,112 मरीज कराची के औरंगी 5 नंबर वारे इलाइक़े में कारखाने के ॿाहिरि लॻी वई 3 बोरियत सड़ी फौत थी विया। फौतुनि में अकरम शाहिद ऐं इस्माइल शामिल। बाहि ते ज़ाब्ता कूलिंग जो अमल जारी। बाक़ी जी जांच। कराची के डिफेंस वारे इलाइक़े में पुलिस के मुबैना मुक़ाबले दौरान 5 ॾोहारियुनि खे मारिजी वियल। ॾोहारियुनि में मुस्तफ़ा, आबिद, रियाज़ ऐं ॿिया शामिल। एसएसपी ॾखण जो चवणु आहे त जवाबदार डिफेंस फेज़ 4 में घरनि शहरबातनि खे माल बणा फायरिंग कई। जवाबी कार्रवाई में 5 ॾोहारी मारिजी विया। जवाबदार केतिरनि ई केसनि में हथियार ऐं सामान हथ कयो वियो। वधीक जांच कई थी वञे। सिंध सरकार वापारियुनि जे मुतालबे ते मार्केट खुलियल रखण वारे वक़्त में वधीक 2 कलाकनि जी वाध करे छॾी। अॼु खां सूबे अंदरि कारोबार सुबुह 6 खां राति 8 वॻे ताईं खुलियल रहंदो। सिंध सरकार जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त वापारियुनि जा मुतालबा कया विया आहिनि। उमीद त वापारी एसओपीज़ ते अमल दरामद खे यकीनी बणाईंदा। अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी जो पुटु अली मूसा गिलानी चयो आहे त मुल्तान कंहिंजी जागीर नाहे। जलसो खे हिरासा करे रही आहे। कोशिश आहे त एसओपीज़ तहत जलसो थिए। हुकूमत जे करे जलसो अवाम जो ज़िद बणिजी वियो आहे। थींदो। शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी धीउ बख्तावर भुट्टो ज़रदारी जी मंगणी जी तक़रीब अॼु बिलावल हाउस कराची में थींदी। कोरोना सबबि बिलावल भुट्टो ज़रदारी भेण जी मंगणी जी तक़रीब में शिरकत न ज़रदारी मंगणी जी तक़रीब में कुछ देर लाइ शिरकत कंदो। बिलावल हाउस जे स्टाफ जा 3 मेंबर भी कोरोना वायरस में मुब्तला। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी अमर बेगम शमी मख्तर जो मड़ अॼु ॾेह पहुचायो वेंदो। क़ौमी असेंबली में मुख़ालिफ़ रगमार शहबाज शरीफ़ हमज़ा शहबाज खे अॼु मंझंदि जो 5 ॾींहंनि लाइ पैरोल ते आज़ादु कयो वेंदो। थिल में पुलिस जे 2 महीना अॻु अगवा थियल नारी लतीफ़ा ब्रोई खे बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त ॻुझी इतला ते कार्रवाई करे नारी खे बाज़ियाब कराए जवाबदार अली हसन मरहीटो ऐं सिखियो खे गिरफ़्तार कयो। सिंध मुर्के पई 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 सिंध मुर्के पई। आवाज़ टीवी सॾ ते सिंधी सकाफ़त जी वारिस सिलसिला आबाद जे सिरे हेठि डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं तेज़ थी वयूं। सिंध जी कुनकुर्स में तक़रीबूं मच कचहरियूं मौसीक़ी जूं महफ़िलूं मल मलाखड़ा स्कूलनि में थींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि पारां टैबलोस पेश। क़ौमी गीतनि ते झुमरियूं गीतनि ऐं शाइरी ज़रिए सिंध मड़ खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी।